ब्रेकिंग न्यूज़ आहे ते असां शेयर करे रहिया आहियूं। छठे मां जिथे समकी शाख ते अॾियल पुल धमाके सां किरी पई आहे। ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। ठठे जे RD 17 रेगुलेटर जी समकी शाख ते पुल ज़बून हाल हुजण सबबि धमाके सां किरी पई आहे। पुल किरण सबबि 200 ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। आपाशी खाते वारा अघूर निंड सुतल आहिनि। अहम ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं। ठठे में समकी शाख ते अॾियल पुल धमाके सां किरी पई। ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। ठठे जे RD 17 रेगुलेटर जी समकी शाख जी पुल ज़बून हाल हुजण सबबि धमाके सां किरी पई आहे। ठठे मां ख़बर आहे जिथे समकी शाख ते अॾियल पुल धमाके सां किरी पई आहे। ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। ठठे जी RD 17 रेगुलेटर जी समकी शाख जी पुल ज़बून हाल हुअण सबबि धमाके सां किरी पई।